पुट हे जेके ज़मीनूं आहिनि न, ये हाकिम खान जूं पसंदीदा ज़मीनूं। बस हिननि जा रुगो खाता अञा मुकम्मल न आहिनि। खाता मुकम्मल आहिनि। हाणे ही ज़मीन हाकिम खान जी न, मुंहिंजी आहे। मतलब त संघार खान जी आहे। ये आहिनि हुन जा पक्का खाता। ही संघार खान छा पियो चवे? संघार खान तव्हां इहो छा था चओ? संघार खान ज़बान संभाले ॻाल्हाए त ज़बान तुंहिंजे काकड़े मां पटे न कढाए। भाॼाई झको थी सालार खान, झको थी। इहो न सम्झ कागज़ जा कूड़ा टुकर छपराए इहो ऐलान कंदो त हाकिम खान मरी वियो आ। न, हाकिम खान ज़िंदा आहे, हिन ॻोठ वारनि जे दिलनि में, खानज़ादीअ जी दिल में। भाॼाई खानज़ादी, हदे हाकिम खान जा त हॾा ई ॻरी विया। हरू भरू हॾनि जी मुठ खे थी ज़िंदा चई खलक खिलाई। सालार खान पंहिंजे वॾे भाउ खे हॾनि जी मुठ तो चवीं? इहा ज़बान तुंहिंजी वरे थी? हैरत आ तुंहिंजे इन हाल ते जो अहिड़ी किरियल ज़बान तो इस्तेमाल करें। भाॼाई, हाणे हिते बि तकरीर करण खां भलो अथई त घर वञी आराम कर। हरू भरू अच्छे मथे सां हिते बि पंहिंजो मग़ज़ ख़राब न कर। कुझु कोन वरंदुई, छो त काग़ज़ बि मुंहिंजे नाले ते आहिनि ऐं ही ज़मीन बि मुंहिंजे नाले ते आहे। मां हाणे वञां थी, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजो, जेकॾहिं ॿीहर हिन ज़मीन ते पेर बि पाता अथव न त ॿिन्हिनि जूं टंगूं कपराए छॾींदीमांव। वाह भाॼाई वाह, छो बीठी असांजो मथो ख़राब करी। जेकॾहिं न मुंहिंजो मथो ख़राब थी वियो त हितां जो मंज़र ई मटियल हूंदी। मां चवां थो भलो इन में अथई त हितां हली वञ, असांजे नज़रुनि अॻियां टरी वञ। चयमि न त मां वञां थी। तव्हां ॿिन्हिनि शैताननि जो बि बिलो थी कयां त इन्हनि कूड़नि काग़ज़नि जो बि। दादा अचो त असां बि हलूं। जेसिताईं मसइलो हल न थींदो तेल जे प्लान ते कमु न आहे करणो। भाॼाई, हाणे तूं न, असां रपति थींदासीं। असां तोखे अहिड़ी त सट ॾिनी आहे, अहिड़ी त सट ॾिनी आहे जो मेरे भर यादि कंदे चओ त संघार खान जी सट करे छॾी थी आहे चङनि भलनि खे चट। वाह अदा संघार खान वाह, वक़्त सर काग़ज़ आणे भाॼाई खानज़ादीअ जा त लौणा ई फेराए छॾी। इहो थी जेको चवंदा आहिनि न, 100 धक सोनारे जो, 1 धक लोहार जो। हाणे असांजो धक भाॼाई खानज़ादीअ खे आराम करणु ॾींदो ई कोन, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो।